वाक़िया अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। सिंध हाई कोर्ट एक ॿीहर बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा हटाइण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में बेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़नि बाबति दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां आगा की अदालत पारां माहौलियात खाते सिंध ऐं वफ़ाक़ पारां रिपोर्ट पेश न करण ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, घरू सेक्रेटरी, DG नेब ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध हाई कोर्ट हिकु भेरो ॿीहर बेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में बेले खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़नि बाबति दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां माहौलियात खाते सिंध ऐं वफ़ाक़ पारां रिपोर्ट पेश न करण ते कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध, घरू सेक्रेटरी, DG नेब ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। तफ़सील वठंदासीं सखर मां शाहिद चना खां। शाहिद, आगाह कजो। बिल्कुल बेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़नि वारे मामले खां पोइ अदालत पारां बेले खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ हिकु दफ़ो ॿीहर सख़्ती सां हुकुम जारी करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत में माहौलियात खाते सिंध ऐं वफ़ाक़ पारां रिपोर्ट पेश न करण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत में फ़ाइज़ जा ऑफिसर, माहौलियात जा अमलदार, वास्तेदार, वकील जेके आहिनि उहे अदालत में पेश थिया। अदालत में माहौलियात खाते सिंध ऐं वफ़ाक़ जे नुमाइंदे पारां रिपोर्ट पेश कई वई। रिपोर्ट तसली बख़्श न हुअण करे अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत में जस्टिस अमजद अली सहतो फ़ाइज़ जे ऑफिसर सां मुखातिब थींदे चयो त अव्हां खे रिपोर्ट पेश करण जो चयो वियो हो। अॼु कंप्यूटर ऐं टेक्नोलॉजी जो दौरु आहे। तव्हांखे कहिड़ी मुश्किल आहे जंहिं ते फ़ाइज़ ऑफिसर अदालत खे ॿुधायो त असां वटि रिपोर्ट ठाहिण जा वसाइल मौजूदु न आहिनि। अदालत रिमार्क्स ॾिना त वॾे वज़ीर जो हेलीकॉप्टर इन कम लाइ कुतब आंदो वञे, इस्तेमालु कयो वञे। असां नेब ऐं वफ़ाक़ में उमेद रखी वेठा आहियूं। असां वफ़ाक़ मां उमेद रखी सघूं था त सिंध में बेले खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। जस्टिस अमजद अली सहतो अदालत में रिमार्क ॾींदे चयो त वॾेरा ऐं सिंध हुकूमत जे आला ऑफिसरनि जा बेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि। वण कटण सबबि सिंध जो बेलो तबाह थी वियो आहे। माहौल ते वॾो असरु पवे थो। अवां ऐं असां सभु सिंध में रहूं था। असां सभु मुतासिर थी रहिया आहियूं। सिंध मुतासिर थिए थी त पाकिस्तान ते बि माहौल जो असरु पवंदो। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी घरू खातो, DG नेब सखर ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु करण लाइ रेंजर्स खां मदद। वॾी महिरबानी, आगाह करण लाइ।